अस्सलाम वालेकुम। आऊं मैं अमीर मुस्लिम ऐं आवाज़ थी रहिया आहियो मुंहिंजी यूट्यूब वीडियो सीरीज़ फाइनेंशियल लिटरेसी इन सिंधी जी 11वीं वीडियो जंहिंजो नालो आहे वाई मल्टाइपल इनकम सोर्सिस मैटर बैलेंसिंग लाइफ विथ डिसिप्लिन कंसिस्टेंसी एंड फोकस फॉर सक्सेस। सो काफ़ी वॾो नालो आहे। इन वीडियो में जेको पाण ॻाल्हि कंदासीं उहो बेसिकली इहा हूंदी त पाण खे आमदनी जा वधीक ज़रिया छो जेके आहिनि ॻोल्हणु घुरिजनि, इख़्तियार करणु घुरिजनि, सिखणु घुरिजनि। ऐं जॾहिं पाण आमदनी जे वधीक ज़रियनि जे सिखण जी तरफ़ वेंदासीं त पाण खे जेको टाइम आहे उनखे पाण कीअं मैनेज कंदासीं, पंहिंजी ज़िंदगी खे मैनेज कीअं कंदासीं, बैलेंस कीअं कंदासीं। ऐं कंहिं बि कम खे, नए कम खे या स्किल खे सिखण जे लाइ जेके टे अहम तरीन उसूल आहिनि, डिसिप्लिन ऐं जेको सो फोकस ऐं कंसिस्टेंसी, उहे छा आहिनि ऐं इन्हनि ते कीअं कमु कजे, इन्हनि सभिनी मौज़ूअनि ते अॼु इंशाअल्लाह पाण ॻाल्हाईंदासीं। पर सभिनी खां पहिरीं इल्म में बरकत खे हासिलु करण जे लाइ हिकु दफ़ो दुरूद पाक पढ़ी वठो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दोस्तो, हिते हिकिड़ी ॻाल्हि मां वाज़े कंदो हलां त अॼु जी वीडियो जेका आहे सा इंतिहाई अहम थियण वारी आहे। ऐं जेकॾहिं अॼु तव्हां को पेन ऐं पेज कापी खणी करे तव्हां इहे ॻाल्हियूं कुझु नोट करे सघो था। जाम सारियूं ॻाल्हियूं तव्हांजे कमु ईंदियूं अगरि तव्हां उनखे नोट कंदव त, लिखंदव त। लिखण जा ॿ फ़ाइदा थींदा। हिकिड़ो फ़ाइदो त इहो थींदो, जेका शइ तव्हां लिखंदा उहा तव्हांखे यादि थी वेंदी ऐं उहा तव्हांजे सबकॉन्शियस में किथे अची वेंदी, तव्हांजे डिसीशन्स में किथे न किथे उहा जेका आहे सा कमु ॾींदी। एंड अगेन ॿियो फ़ाइदो इहो ई आहे त तव्हां कंहिंसां ॻाल्हाईंदव त उहा शइ फटाफट उहा ज़हन में अची वेंदी। सो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। ऐं हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि अची पई ज़हन में, उहा इहा त जॾहिं बि माण्हू का नई शइ सिखे या का कम वारी ॻाल्हि अगरि पाण खे मिलियो थी वञे त माण्हू जेको अलाह जो शुक्र ज़रूरु अदा करे। जो अलाह ताला क़ुर में चयो आहे वला इन शकरतुम लअज़ीदन्नकुम, ऐं अगरि तव्हां शुक्र कंदव त आउं तव्हांखे लाज़मी वधाए ॾींदुसि। त शुक्र करण सां अलाह जेको आहे नेमत वधाए थो। त नॉलेज जी ॼाण बि हिकिड़ी नेमत आहे। अगरि तव्हांखे लॻे थो त इहा तव्हांजे कम जी आहे त तव्हां अलाह जो शुक्र अदा करियो ऐं अलाह सां गॾोगॾु इंसाननि जो बि शुक्र अदा करियो। ऐं तव्हांखे जेकॾहिं असांजी वीडियो मां का शइ कम जी अची सम्झ में अचे थी त काइंडली तव्हां असांजो शुक्र ईअं अदा कंदव जो तव्हां लाइक कंदव, कमेंट कंदव, शेयर कंदव। ठीकु आहे, असांजो शुक्र इहो थी वेंदो। अच्छा, हाणे पाण अचूं था पंहिंजे मौज़ू ते। ॾिसो, असां हिन खां पहिरीं जेका वीडियो हुई उन में असां इहा ॻाल्हि कई हुई त वाई टू डाइवर्सिफाई योर पोर्टफोलियो। मतिलबु इहो हो त तव्हां जॾहिं इन्वेस्टमेंट कयो पिया त हिकिड़ी कंपनी में हथ न विझो, बल्कि मुख़्तलिफ़ कंपनियूं वठो, मुख़्तलिफ़ सेक्टरनि में पैसा विझो। उनजी वजह छा हुई? उनजी मूं हिकिड़ी चवणी ॿुधाई हुई त नेवर पुट योर ऑल एग्स इन वन बास्केट। त पंहिंजा बेदा जेके आहिनि कि हिकिड़ी टोकरी में न विझणु घुरिजनि। जे हिकिड़ी टोकरी टुटी वई त सभु बेदा टुटी वेंदा। मतिलबु इहो हो त जेकर तव्हां हिकिड़ी कंपनी में इन्वेस्ट कंदव त उहा कंपनी अगरि ॿुधी त तव्हांजा सभु पैसा विया हलिया। इन करे चइबो आहे त मुख़्तलिफ़ कंपनियुनि में इन्वेस्टमेंट करणु घुरिजे। हाणे साॻूणी इहा जेका चवणी आहे उहा पंहिंजी ज़िंदगी ते बि लागू थिए थी। पंहिंजे हिकिड़ो जेको ज़रियो आहे, प्राइमरी सोर्स ऑफ इनकम। मिसाल तौर को टीचर आहे, उस्ताद आहे, तुंहिंजो प्राइमरी सोर्स ऑफ इनकम छा आहे? टीचिंग। को कारोबार पियो करे, को दुकानदार आहे, को ज़मीनदार आहे। त हर माण्हू जो हिकिड़ो प्राइमरी सोर्स ऑफ इनकम आहे ऐं उन ते माण्हू खे तमामु घणो भरोसो हूंदो आहे। ऐं पंहिंजी जेका अक्सरियत आहे पाकिस्तानियुनि जी, उहा हिकिड़े ई इनकम ते जेको सो रिलाए करे थी। पर हिते हिन वीडियो में आउं इहो ई मैसेज ॾियणु चाहियां थो त तव्हां जेको आहे सो सिर्फ़ु हिकिड़े सोर्स ऑफ इनकम ते रिलाए न करियो। तव्हां पंहिंजे पाण खे मुख़्तलिफ़ सोर्सिस ऑफ इनकम जी तरफ़ पंहिंजे पाण खे खणी वञो। वजह उहा ई आहे त अगरि उहा हिकिड़ी शइ ख़ुदा न ख़्वास्ता ख़राबु थिए थी त किथे ईअं न थिए त तव्हां ग़रीब थी वञो, तव्हां कर्ज़ में अची वञो, तव्हां मुसीबत में अची वञो। सो इन करे पाण वटि मल्टाइपल जेको आहे सो सोल्यूशन हुजणु घुरिजनि, सेविंग हुजणु घुरिजे कुझु न कुझु। त को न को रस्तो हुजे जो माण्हू सर्वाइव करे सघे। ठीकु आहे। हाणे मिसाल छा ॾिजे, ॾिसो पाकिस्तान में हालात कहिड़ा आहिनि। यानी कि प्राइवेट नौकिरी जेको करे थो, प्राइवेट नौकिरी 20 साल थी वञनि, 30 साल थी वञनि, अगरि सेठ नाराज़ थी वियो त फटाफट उन कढी थो। पाकिस्तान में जेको कारोबार आहे उनजी हालत तव्हांखे ख़बर आहे। कॾहिं महांगाई जी वजह सां कारोबार डिस्टर्ब आहे, कॾहिं कोरोना जी वजह सां कामयाबु जेको सो कारोबार डिस्टर्ब हूंदो आहे, कॾहिं जेको सो बिजली बिल एतिरा घणा था अची वञनि माण्हू कारोबार कोन थो करे सघे। ठीकु आहे, डिमांड एंड सप्लाई जा इशूज़ आहिनि। त उहो ई कारोबार पाकिस्तान में छा पूरी दुनिया में हींअर सर्वाइव करे थो, जंहिं पंहिंजी जेका प्रेज़ेंस आहे उहा डिजिटल बि रखी आहे। जेको ऑनलाइन बि सेल्स करे पियो न, उहो ई कारोबार हींअर हले पियो। या अॻियां ट्रेंड जेको आहे ऑनलाइन जी तरफ़। हाणे ॾिसो न, को बि माण्हू का शइ वठे थो त पहिरीं वञे त यूट्यूब ते ॾिसे थो, हुनखे ॾिसे थो फीचर्स कहिड़ा आहिनि, कहिड़ो रेट आहे, किथां खां छा मिलंदो।
त जेको कंज़्यूमर आहे जेकी शइ वठणी आहे उहो रिसर्च करे वेठो, त जेको प्रोड्यूसर आहे जेको ठाहे पियो उनखे बि पंहिंजे स्किल खे जेको आहे अपस्किल करिणो पवंदो, अपडेट करिणो पवंदो। ठीकु आहे। सो हिकिड़ी इहा ॻाल्हि थी वई। पाण ज़मीनदारनि जी मिसाल ॾेई वठूं। ज़मीनदार सदाईं ॾुखियाईनि में हूंदा आहिनि, मुसीबतुनि में हूंदा आहिनि। हींअर छा थियो आहे पंजाब में, तव्हांखे ख़बर आहे पंजाब में जेको सो मतिलबु सस्ती उन्हनि वठी वेठी न, हालांकि माण्हुनि जो फसल ते केॾो ख़र्चु हूंदो आहे, तमामु घणो ख़र्चु हूंदो आहे। उन जे मुक़ाबले में उन्हनि खे मिलियो छा, रेट कहिड़ो मिलियो? उहो सिर्फ़ु हिकिड़ी वजह सां, त ग़लति पॉलिसी जी वजह सां न। कुझु माण्हू ग़लति पॉलिसी सिर्फ़ु पंहिंजो भरण जे लाइ उन्हनि एतिरनि माण्हुनि जो नुक़सानु कयो। चले त चवणु मक़सदु इहो त हर माण्हू परेशान आहे। ज़मीनदार जेको आहे उहो सिर्फ़ु ॿनी ते रिलाए न करे, उहो गॾो गॾु मतिलबु त जानवर बि पाले, पोल्ट्री बि करे, कुझु न कुझु माना एक्स्ट्रा कुझु न कुझु करे। हिकिड़ी ॿनी आहे त हिकिड़ी ॿनी में हिकिड़ो फसल न हणे, 2 फसल हणी अचे। इंटरक्रॉपिंग बि का शइ हूंदी आहे। त पंहिंजे पाण खे माण्हू अपस्किल करे। ठीकु आहे। ऐं हर इंसान खे घुरिजे त उहो पंहिंजे पाण खे रोज़ाना जी बेसिस ते पाण पंहिंजे अंदरि तब्दीली अचे, कुझु न कुझु एक्स्ट्रा नॉलेज पाण खे मिले, पाण पंहिंजे पाण खे सुधारियूं। हिकिड़ी हदीस जो मफ़हूम खे यादि पियो अचे त मोमिन जी बि शान इहा ई आहे त हुनजो हर गुज़रंदड़ ॾींहुं खां पोइ जेको हुनजो ॾींहुं अचे थो उहो बहितरु हूंदो उन खां जेको हुनजो ॾींहुं गुज़री वियो। मफ़हूम हदीस जो मूं इहो ई ॿुधायो आहे। त जापानियुनि छा कयो? जापान में तव्हांखे ख़बर आहे अमेरिका बहादुर जेको आहे सो एटम बम उछलाए तबाह बर्बादु करे ॾियो, सॼी क़ौम तबाह बर्बादु थी। पर उन्हनि वरी पंहिंजे क़ौम खे ठाहे वरितो। उन्हनि खां कंहिं पुछा कई जापान खां त तव्हां हींअर बि जेको तव्हां घणी तरक़ी करे आहियो, वजह छा आहे? उन्हनि वजह ॿुधाई CNI, कंटिन्यूअस एंड नेवर एंडिंग इम्प्रूवमेंट। कंटिन्यूअस मुसलसल एंड नेवर एंडिंग, कॾहिं बि न ख़तमु थींदड़ इम्प्रूवमेंट। माना कॾहिं बि तव्हां इहो न सम्झो तव्हां हाणे पूरो आहियां, मूं सभु कुझु सिखी वरितो, कॾहिं तव्हां इहो न सम्झो। हमेशह कुझु न कुझु इम्प्रूव करियो। अगरि तव्हां 1% रोज़ु इम्प्रूव कंदो त तव्हां साल में ॾिसो केतिरो तव्हां इम्प्रूव करे ईंदा। सो इहा हिकिड़ी ॻाल्हि हुई त मल्टाइपल सोर्सिस ऑफ इनकम जी ज़रूरत आहे। हिते वारेन बुफे जी हिकिड़ी ॻाल्हि, वारेन बुफे बि हिकिड़े वॾे अरसे ताईं दुनिया जो अमीर तरीन माण्हू रहियो आहे। हाणे हुन जी ॻाल्हि इन करे थो करां छो जो अंग्रेज़नि जूं ॻाल्हियूं पाण खे वधीक सम्झ में थियूं अचनि। त हुननि जो हिकिड़ो कोट आऊं ॿुधाए छॾियां। वारन बुफे साहब चयो त इफ यू हैव ओनली वन सोर्स ऑफ इनकम then you are just a step away from poverty। मतिलबु अगरि तव्हांजो जेको सोर्स ऑफ इनकम आहे सिर्फ़ु हिकिड़ो आहे त तव्हां गुरबत खां सिर्फ़ु हिकिड़ो स्टेप परते आहियो, या आउं सवली सिंधी में चवंदुसि हिकिड़ी लत परते आहियो। हिकिड़ी लत लॻंदी तव्हां वरी थी ईंदो। ठीकु आहे। सो चवणु मक़सदु इहो आहे त इहो हिकिड़ी ॻाल्हि हुई। पर हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त अगरि पाण नयूं शयूं सिखूं त उन लाइ टाइम खपे न। उहो टाइम किथां अचे? ऐं पाण खे पंहिंजे टाइम खे कीअं मैनेज करे। ठीकु आहे। त टाइम मैनेजमेंट जे हवाले सां ॾिसो हिते आउं ॻाल्हि कंदुसि मुख़्तसर, छो जो यूट्यूब जो जेको क्राइटेरिया आहे त 10 मिंट खां मथे पाण कयूं था यूट्यूब जी वीडियो त ॾिसण वारनि जी जेका इंगेजमेंट आहे सां ख़तमु थो थी वञे। सो हिते आउं मुख़्तसर ॻाल्हि कंदुसि। अगरि तव्हां चाहियो था त डिटेल में ॻाल्हि करियां कंहिं बि मौज़ू ते त तव्हां कमेंट में लिखिजो, पाण इनशाला हुन ते डिटेल में ॻाल्हि करे वठंदासीं। त हिते मुख़्तसर ॻाल्हि आउं इहा कंदुसि त ॾिसो तव्हांखे पंहिंजे टाइम खे मैनेज करिणो। टाइम मैनेजमेंट इज़ ऑल्सो एन स्किल, इट इज़ ऑल्सो एन आर्ट। ठीकु आहे। त टाइम मैनेजमेंट पाण खे कमु करिणो आहे। टाइम मैनेजमेंट में आउं तव्हांखे 4 शयूं चवंदुसि। ॾिसो तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी आहे, पंहिंजो हिकिड़ो नफ़्स आहे, ज़ात आहे, उन जे लाइ तव्हांखे टाइम कढणो आहे। मिसाल तौरु तव्हांखे नमाज़ जे लाइ टाइम कढणो आहे। तव्हां अहिड़ो स्केड्यूल कढो जंहिंमें तव्हां नमाज़ हुजे, उन में तव्हांजा ज़िक्र अस्कार हुजनि, उन में तव्हांजो क़ुर हुजे। ठीकु आहे न। तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो जेको सर्कल आहे उहो हुजणु घुरिजे। तव्हांजी जेका फैमिली लाइफ आहे, मतिलबु घर वारा आहिनि या ॿारनि जी अम्मी आहे, या तव्हांजा अमा बाबा आहिनि, या तव्हांजा दोस्त आहिनि, या तव्हांजा माइट आहिनि, उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो क्वालिटी टाइम तव्हां सपोज़ हिकिड़ो कलाक बि अगरि फिक्स कयो था त उहो क्वालिटी टाइम हुजणु घुरिजे। उन टाइम ते तव्हां मोबाइल यूज़ न करियो। त तव्हां पंहिंजनि माइटनि सां कंहिंसां ॻाल्हायो पिया त पूरी फोकस तवजो उन्हनि ॾांहुं हुजे। ठीकु आहे। सो क्वालिटी टाइम जेको आहे स्पेंडिंग करणु इहो बि ज़रूरी आहे पंहिंजे सोशल सर्कल जे लाइ। ॿ शयूं थी। नयो स्किल सिखणो। नए स्किल में आउं तव्हांजी तरफ़ तवजो हिकिड़ी शइ तरफ़ ॾींदुसि, उहा इहा आहे त ॾिसो हिकिड़ियूं शयूं आहिनि जेके पाण खे सिखणु फ़र्ज़ु आहिनि। असां त फ़र्ज़ु इल्मु आहिनि। आउं सिर्फ़ु तवजो ॾियारींदुसि, कुझु सुवाल चवंदुसि, तव्हां नोट कंदा अचो। अगरि तव्हांखे लॻे थो यार इहो सुवाल मुंहिंजे लाइ आहे त तव्हांखे सोचणो आहे त तव्हांखे इन जो जवाबु तव्हांखे ई ॻोल्हणो आहे। असांजो कमु आहे तवजो कराइणु। फ़र्ज़ु इल्मु जेको अगरि पाण मुस्लमान आहियूं, अगरि को मूंखे वीडियो ॾिसे वेठो मुस्लमान आहियूं, मुस्लमान आहियूं, मुस्लमान आहियां, जेको वीडियो ॾिसे वेठो अगरि मुस्लमान आहे त हुनखे आउं चवंदुसि उहो गौर करे त दीन इस्लाम जंहिं शइ खे सिखणु तव्हां ते फ़र्ज़ु कयो आहे उहो तव्हां सिखियो या कोन सिखियो। उन में नंबर 1 छा, आउं पंहिंजे पाण जी ॻाल्हि थो करियां, छा मूंखे क़ुर पाक पढ़णु अचे थो तजवीद सां। पाण त जहिड़ो थोरो माण्हू हर को पढ़े तजवीद सां। तजवीद सां पढ़णु छो ज़रूरी आहे? नमाज़ तॾहिं थींदी जॾहिं माण्हू तजवीद सां पढ़ंदो, अदरवाइज़ नमाज़ त थींदी ई कोन।
ऐं आलिम साहब सां पुछी वठिजो, तव्हांखे डिटेल ॿुधाईंदो त इहो कहिड़ी ॻाल्हि पियो करियां। इहा ॻाल्हि पई कई त तव्हां जेको आहे सो इहो ॾिसो त छा पाण खे जेको क़ुरान पाक तजवीज़ सां पाण अचे थो। नंबर 1, पाण नमाज़ जे लाइ वज़ू कयूं था, वज़ू जा फ़र्ज़ पाण खे ख़बर आहिनि। हाणे सुवाल पढ़ंदो ईंदुसि तकिड़े तव्हां गौर कंदा अचो त हिननि सुवालनि जा जवाब तव्हां वटि आहिनि या कोन्हनि। अगरि कोन्हनि त पहिरीं फ़र्ज़ु आहे उन्हनि शयुनि खे सिखणु। ठीकु आहे, वज़ू करण जो तरीक़ो, सुनत तरीक़ो या फ़र्ज़ पाण खे ख़बर। अगरि गुसल कीअं फ़र्ज़ थिए थो, ऐं अगरि गुसल फ़र्ज़ थिए थो त गुसल लाइ जा 2 जेके फ़र्ज़ आहिनि उहे कहिड़ा आहिनि। ठीकु आहे, नमाज़ जूं 6 शर्तूं कहिड़ियूं आहिनि, जो उन खां सवाइ नमाज़ शुरू ई कोन थींदी। नमाज़ जा 7 फ़र्ज़ कहिड़ा आहिनि। ठीकु आहे, जंहिंजी वजह सां अगरि पाण छॾियासीं नमाज़ ई कोन थींदी। नमाज़ जा वाजिबात केतिरा आहिनि, उहो छॾियोसीं त पाण सॼो सहु करिणो पइजी वेंदो। नमाज़ जा मकरूहात तहरीमी कहिड़ा आहिनि, जो अगरि उहो पाण कयोसीं त पंहिंजो नमाज़ त थी वेंदी पर दोहराइण वाजिब थी वेंदी। नमाज़ जा मुफ़्सिदात कहिड़ा आहिनि, नमाज़ टोड़ण वारियूं शयूं कहिड़ियूं आहिनि, कयोसीं नमाज़ टुटी वेंदी। ठीकु आहे, त नमाज़ मतिलबु केतिरियूं सारियूं शयूं नमाज़ सां रिलेटेड आहिनि। उन खां पोइ पाण अचूं था त पाण खे छा जनाज़े नमाज़ पढ़णु अचे थी, पाण खे गुस्ले मैयत खे गुसल ॾियणु अचे थो, पाण मैयत खे कफ़न पाराए सघूं था, पाण मैयत खे दफ़न करे सघूं था, पाण खे ईसाले सवाब करणु अचे थो। इहे त उहे शयूं आहिनि जेके दीन में असां ते फ़र्ज़ु कयूं। अगरि अल्लाह ताला पाण खे पैसो ॾिनो त छा पाण खे ज़कात जा मसाला ख़बर आहिनि। ठीकु आहे, अगरि अल्लाह ताला पाण खे पैसो ॾिनो त छा पाण खे हज जा मसला ख़बर आहिनि, हज में कहिड़ा फ़र्ज़ आहिनि, हज कीअं कबो आहे। प्रॉपर इल्म जी ॻाल्हि पियो करियां, थोरी घणी सभिनी खे ख़बर हूंदी पर तव्हां आलिमनि सां ॻाल्हि कंदव, पोइ आलिम तव्हांखे ॿुधाईंदा डिटेल में त कहिड़ी कहिड़ी शइ लाज़मी आहे सिखणु। हिकिड़ी ॻाल्हि इहा थी। अच्छा, अगरि शादीशुदा आहियूं त छा पाण खे निकाह जा, तलाक जा, ॿारनि जी परवरिश जा शरई मसइला, इस्लामिक गाइडेंस ख़बर आहे। ठीकु आहे, उन खां पोइ अगरि पाण कारोबार कयूं था त कारोबार जे बारे में बि इस्लाम जेका गाइडेंस ॾिनी आहे, फ़र्ज़ आहे जेका, छा इस्लामिक जेका टीचिंग आहे उहा असां पढ़ी आहे, सिखी आहे कंहिं जॻह तां त कारोबार करण जो सही तरीक़ो इस्लाम जे मुताबिक़ कहिड़ो आहे। को बिज़नेस करियो, को कारोबार करियो, पाण जाचण जी कोशिशि कई थी जेको पाण कमु कयूं वेठा इहो हलाल बि आहे या कोन्हे को। मुफ़्ती साहिब खां पुछा कई त हीउ कमु असां ईअं करियूं था, इहो कमु ईअं सही आहे या ग़लति आहे। ठीकु आहे, सो अहिड़ी जाम सारी नौकरी कयूं था, नौकरीअ जे बारे में इस्लाम पाण खे छा थो चए, कीअं नौकरी करणु घुरिजे, नौकरी जा मसइला आहिनि। इस्लाम त हर शइ जे बारे में ॿुधाए वेठो। इस्लाम इज़ अ कोड ऑफ लाइफ। उहो त हर ज़मीदारी जा मसइला आहिनि, उशर जा मसइला आहिनि। त चवणु मक़सदु छा, हर शइ जे बारे में इस्लाम त पाण खे गाइडेंस ॾिनी आहे। हाणे पाण छा उनखे सिखण जी कोशिशि कई, अगरि कोन्हे कई, हाणे नियत करे वठो त असां ज़िंदगी जे हर मामले में मुस्तनद मुफ़्ती साहब या आलिम साहब सां राब्ते में ईंदासीं, पाण उन्हनि खां सिखंदासीं। इहा ॻाल्हि थी वई। हाणे पाण अचूं था कंहिं बि स्किल, मिसाल तौरु स्टॉक मार्केट हिकिड़ो बिज़नेस करण जो हिकिड़ो स्किल आहे, हाणे उहो पाण खे सिखणो आहे। उन जे लाइ हाणे ॻाल्हि कंदुसि त 3 प्रिंसिपल्स मेन आहिनि। नंबर 1 उन में ॻाल्हि आहे त तव्हांखे जेको आहे सो डिसिप्लिन ठाहिणो। डिसिप्लिन जो मतिलबु इहो आहे त तव्हांखे इहो डिसाइड करिणो आहे त हाणे मूंखे जेको आहे सो एतिरो मिंट, अधु कलाकु रोज़ु मूंखे इहा शइ सिखणी आहे, वीडियोज़ ॾिसणी आहे, अधु कलाकु प्रैक्टिस करणी आहे, छा बि करिणो वॉट्सएवर। तव्हां हिकिड़ो डिसीजन वठो था ऐं पोइ हुन ते स्टिक रहो था। उनजो फ़ाइदो इहो थिए थो त अगरि को मोटिवेटर कोन्हे, का मोटिवेशन कोन्हे, उनजे बावजूद बि तव्हां उहो कमु कंदो रहो था, छो जो तव्हांजे डिसिप्लिन में अची वई आहे शइ। त उहो तव्हां मोटिवेशन न हुजे तव्हां उहो कमु कंदो, छो जो तव्हां पंहिंजे पाण खे डिसिप्लिन करे वरितो आहे। त डिसिप्लिन कंहिं बि स्किल खे सिखण जे लाइ डिसिप्लिन ज़रूरी। पोइ नंबर 2 ते जेको कंसिस्टेंसी, लगातार करिणो आहे कमु। इन मिसाल इहा आहे त हिकिड़ो पथर आहे वॾो, उनजे मथां हिकिड़ो कतिरो जेको आहे न पाणी जो किरे थो, हिकिड़ो कतिरो किरे थो, पर मुसलसल किरे थो। उन जी वजह सां पथर फाटी थो पए, पथर टुटी थो पए। हिकिड़े कतिरे पाणी जी कहिड़ी औकात, वॾे पथर खे टोड़ो वेठे, छो वजह छा आहे, कंसिस्टेंसी, मुसलसल किरे वेठो। ठीकु आहे जी, सुठो मक़सदु इहो, इहे ॿ शयूं थी वियूं। ॿी शइ आहे फोकस, तवजो। तव्हां को बि कमु करणु सिखो, फोकस तवजो जेका आहे। हाणे बार बार माण्हू मोबाइल ॾिसे थो, फेसबुक ते छा पियो अचे, व्हाट्सअप ते छा पियो अचे, पोइ माण्हू पढ़ाई छा कंदो, पोइ त पढ़ाई कुझु कोन थींदी, पोइ त माण्हू कुझु कोन सिखी सघंदो। सो जॾहिं बि तव्हां कुझु शयूं सिखणु वञो त पंहिंजे मोबाइल खे साइड ते रखोसि। इहे ओवरऑल ॻाल्हियूं हुयूं। बाक़ी तव्हां जेकॾहिं स्टॉक मार्केट जे बारे में नॉलेज, बेसिक ट्रेनिंग सिखणु चाहियो था त असांजो व्हाट्सअप ग्रुप आहे, ऐं नंबर लॻाए थो, तव्हां हुन ते जॉइन करियो। हुते तव्हां अचो, इनशाला तव्हांखे असां व्हाट्सअप ग्रुप स्टॉक मार्केट जे बारे में ॻाल्हि कंदासीं। अॼु जी जेका वीडियो हुनखे पाण समराइज़ कयोसीं, कयूं था त मल्टाइपल सोर्सिस ऑफ इनकम हुजणु छो ज़रूरी आहिनि, पंहिंजी ज़िंदगीअ में मैनेज कीअं कजे, एंड देन जेके की प्रिंसिपल्स आहिनि, डिसिप्लिन, कंसिस्टेंसी, फोकस, इन ते पाण कमु करिणो आहे। इनशाला इन मौज़ूअनि ते वधीक पाण ॻाल्हि कंदासीं। तेसि ताईं जे लाइ तव्हांखे इहो ई चवंदासीं, अगरि तव्हां असांजो कमु पसंदि काइंडली लाइक करियो, शेयर करियो, सब्सक्राइब करियो। अस्सलामु अलैकुम, फी अमानिल्लाह।